मुझे न्याणियो वडेरिन जा बगला छडे वनी स्कूलन में पढ़नियो। वडेरी साहिबा का सलाह दियो असां के इन गुरबत मां निकरूं। तहां गरीबन के शौक हूंदो न्याणन के पढ़ाइण जो किए निकरंदो वने गुरबत मां। सुभाण छोकरी के मुझे बंगले ते मोकल त थाम बुहारी करे 3000 दिन से 3000 है। वडेरी साहिबा चओ त सही था, पर मुझी धी थोड़ी जिद्दी रिया, चई थो ॾिसांस मन को चवण करे। बाबा मुके पैसा दियो मां स्कूल थी वजा। मोडे पैसा जण रखिया आहिनि, हाणे हीअं कर तूं वडेरी वटि वञी कम कर, 3000 ॾींदई। रोज़ रोज़ तोखे पैसा ॾियूं, छा मिलंदी न किताबनि मां इन थेला खयो घुमंदी थी वती। बाबा अॼु हिन किताबनि जो वज़न खणंदसि त अॻिते हली पंहिंजी क़ौम जो वज़न खणंदसि। रख किताब, वञ वडेरी ॾे। बाबा जे वडेरी ॾे वेंदसि त सिर्फ तोखे फ़ाइदो थींदो, जे स्कूल वेंदसि त पूरी क़ौम खे फ़ाइदो थींदो। बस बस हल तो क्या वडेरी ॾे छॾे चा। जल्दी कर जल्दी, कपड़ा भी तोखे धोइणा अने 3000 थी वठी। और चई नथन वारी नया जेको अचे तो को कया थी। हां ॻाल्हाई छा थी, तू मुझे नौकरियाणी आई। नौकर त मां पंहिंजी सिंध जी आया, ता वडेरन जी न। जे बाबा मुखे मजबूर न करे हां त तो जणे वडेरन के मां आंगरन ते नचाया हां। बल्ले आंगरन ते थी नचाए, फिलहाल त तू मुझे कंट्रोल में आहे। वडेरी या तुझी गलतफहमी आहे, मां पंहिंजे पी जी इज्जत खातिर स्कूल छडे अची तो वट कम कया थी। तुझो स्कूल बंद कराइण वारी भी मां आहियां। तुझे पी के 3000 जी लालच ॾेई तोखे पंहिंजो गुलाम बनाए वतम। हीअ सिंधड़ी न गुलाम हुई न गुलाम आहे न गुलाम थींदी। तू लगे तो निंड मां हाणे उथी आहीं। असां वडेरन हमेशा हिन सिंध के पंहिंजो गुलाम बनाए रखियो आहे। निंड में त तहां हो वडेरी, आखिर असां जे पेरन जूं अखियूं खुलंदियूं। मूं जणी न्याणियूं वडेरिन जा बगला छडे वनी स्कूलन में पढ़ंदियूं। तहां नौकर हो नौकर आयो ऐं हमेशा असां वडेरन जा नौकर ई रहंदो। उहो त वक्त ई ॿुधाईंदो। बाबा अचे वठो 3000 रुपया, मुखे वडेरी पगार ॾिनी आहे। अम्मा तू ते दुख में त नाही न। बाबा सालिया न्याणियूं पंहिंजे पीउ सां दुख जी शिकायत नाहिन कंदियूं, पर जे मां स्कूल वञा त पंहिंजी क़ौम जा दुख मिटाया। बस बस वरी स्कूल जी ॻाल्हि थी करी। स्कूल वेंदी असांखे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो? हींअर तूं वडेरी वटि कम पई करी त 3000 त खणी आई आहीं न, ऐं अकेलो लोड़े लोड़े तबाह थी वियो। हीअ वरी स्कूल जूं ॻाल्हियूं पई करे। जंहिंजी नज़र में इल्म जी इज्जत हूंदी आहे न, उहो पंहिंजी न्याणियुनि खे स्कूल पढ़ाईंदो आहे। बाबा असांखे पंहिंजे पीउ कोन पढ़ायो न, छा असां ज़िंदगी कोन पिया गुज़ारियूं? पोडरूं हणूं पिया, बनियूं कायूं पिया, सभु कम थियनि पिया। तूं न पढ़ंदीअ त छा थी पवंदो? सिंध जी न्याणी पढ़ी त सॼी सिंध पढ़ी, पढ़ंदी सिंध तॾहिं त वधंदी सिंध। इहा इल्म वारी ॻाल्हि मुंहिंजे अॻियां न कंदी कर, त केॾी महिल चमाट सां भित में हणी छॾींदो सही। बाबा तुंहिंजो चमाटो बि मुंहिंजे अखियुनि ते। बाबा आउं सुभाणे खां वठी वडेरी ॾे कोन वेंदी सही। वडेरी मूंखे महिला थी ॾे ऐं स्कूल पढ़ंदी सही। रोज़ रोज़ तुंहिंजो ड्रामो खुटे कोन थो। जिन वटि कम कयूं था ज़रूर को धड़को त ॾींदा न। धड़को ॾिए न, इहे छा थी चवे त तव्हां ग़रीब असांजा गुलाम आहो। वडेरी तोखे गुलाम चवे या पंहिंजो नौकर चवे, तोखे उन वटि कम करणो आहे। मां तोखे हरगिज़ स्कूल न मोकिलींदुसि। आखिर मूं कहिड़ो न कयो आहे? इल्म जे बजाए मूंखे वडेरी जी नौकरी पिया करायो। तूं पढ़ी लिखी छा कंदी है? अॻिते हली तुंहिंजी शादी कराए तोखे चुल्ह जे हवाले कयो वेंदो। अम्मा बहितर अथई त उहे कम हींअर खां सिखी वठ। बाबा असां न्याणियुनि खे सिर्फ चुल्हे जो कम सिखण घुरिजे, छा असां पढ़ण लिखण लाइ न हुजावा? मूं तोखे इन लाइ न आहे ॼणियो त तूं मुंहिंजे साम्हूं थी। बाबा मूंखे पढ़णो आहे, आखिर तव्हां सम्झो छो नथा? जल्दी कर जल्दी, मुंहिंजो बाग ही सुकाए छॾियो अथई, पघार कोन थो वठी छा? वडेरी जेका पघार नी थी न ओतिरो कम त कयां पियो न। पीउ ऐं धीउ ॿई था लोड़ियूं, तो बि मञी कान थी वडेरी। हाणे तुंहिंजा बि पर निकिरी आया आहिनि।
असां सां इनले हुजे न ॻाल्हाई। मूं पंहिंजी न्याणीअ खे स्कूल छॾाए तव्हां वटि बंगले ते मोकिलियो आहे, पोइ बि तव्हां मुंहिंजो इहो पिया क़दुरु कयो। तव्हां ग़रीब असां वॾेरनि जा गुलाम आहियो ऐं गुलामनि खे जेतिरी इज़त ॾियणु घुर्जे ओतिरी तव्हांखे मिले पई। ॿुधाई बाबा छा पई चए वॾेरी? इहा ॻाल्हि आहे त अॼु खां पोइ हीअ गुलामी न कबी। बाबा वॾेरी वॾा त कमु छॾे आयासीं, हाणे पंहिंजो घर कीअं हलंदो? अम्मा रोज़ीअ जो ज़िम्मो अल्लाह खयो आहे। वॾेरा असांजे घर खे कोन हलाईंदा हुआ, असांजे घर खे अल्लाह हलाईंदो। अम्मा पर बाबा कुझु त करणो पवंदो। अम्मा मूं सोचियो आहे त मां बिरयानी जो रेड़ो थो लॻायां। पर मुंहिंजे स्कूल जो छा थींदो बाबा? छा आऊं कोन पढ़ंदसि? ॿियनि जाहिलनि वांगुरु मुंहिंजी ज़िंदगी जाहिलप में गुज़रंदी? न मुंहिंजी अम्मा, तोखे पढ़णो आहे। तोखे पढ़ाइण जे लाइ मूंखे कुझु बि करणो पियो मां कंदुसि, पर तोखे पढ़ाईंदुसि मुंहिंजी अम्मा। तूं सिंध जो फ्यूचर आहीं। छा इहो सच आहे बाबा? हा अम्मा। अचे अम्मा, मां तुंहिंजे लाइ शूज़ वठी आयो आहियां। तूं हाणे स्कूल वेंदी आहे न, ही शूज़ मूं तुंहिंजे लाइ आंदा आहिनि। बाबा सुठो कयो आहे जो मुंहिंजे लाइ बूट वठी आयो। हीअ मुंहिंजी जुती बि टुटी पई आहे। अम्मा असांजा उहे ॾुख वारा ॾींहं ख़तम थिया। मूंखे बिरयानी मां 1000 रुपयो मिलियो आहे। हाणे तूं कपड़ा बि नवां पाईंदीअ। वॾेरनि जी गुलामी खां त बची पियासीं न बाबा? हा अम्मा, हाणे तूं स्कूल पढ़ी डॉक्टराणी थी जाए ऐं गरीबनि जो मुफ्त में इलाज कजे मुंहिंजी अम्मा। हीअ बुसुखड़ी पढ़े थी। बकवास बंद कर वॾेरी। घणो ई असां गरीबनि खे सतायो अथई। तव्हां जहिड़े गरीबनि खे मां रहिजी गंढ में खणी घुमंदी आहियां। तव्हां गरीब आहियो ई सताइण जे लाइक़। थोरो वक्त गुज़रण दे वॾेरी। तोखे ऐं तो जहिड़नि कई वॾेरनि खे चपटीन ते उथारींदसि ऐं चपटीअ ते विहारींदसि। बल्ले चपटीअ ते थी उथारे। वक्त याद कोन थई छा? मूं तोखां पंहिंजा बूट पॉलिश कराया हुआ। इहो त तुंहिंजो इखलाक हो जो मूं जहिड़ी न्याणीअ खां तो बूट खणाया हा। हाणे मां स्कूल पढ़ी डॉक्टराणी थींदसि ऐं हर गरीब जो मुफ्त में इलाज कंदसि। असां वॾेरनि सां झुकी ॻाल्हाईंदी कर। हिन सिंधड़ीअ जो सिर्फ़ अल्लाह जे अॻियां झुकंदो आहे, के वॾेरी जे अॻियां न। लगे तो तोखे असां वॾेरनि जा हथ कोन्हनि लॻा। एतिरो गुरूर न कर वॾेरी। अल्लाह जे अॻियां बि जवाब ॾियणो अथव। गुरूर त असां वॾेरनि जो शान आहे। तौबा एॾो तकबर। अल्लाह जी नज़र में असां सभु इंसान हिक बराबर आहियूं। इहो फ़र्क़ु कंदे शर्म कोन थो अचे वॾेरी? असां त पंहिंजी मस्तीअ में मस्त आहियूं। इहे अल्लाह वारियूं ॻाल्हियूं तव्हां गरीबनि खे यादि हूंदियूं। तोखे सम्झाइण जहिड़ो उठ के रक्षे में विहारे। ठयो घणो लेक्चर न रे, न त टमाट सां मुंहुं सुजाए छॾीनि सही। तव्हां वॾेरनि सां त मथो हणी अॼायो। बाबा हाणे स्कूल कोन वेंदी सही? छो अम्मा? स्कूल आई छोकरियूं मुंहिंजा कपड़ा ॾिसी मूंखे महणा थी ॾियनि। अम्मा इंसान न पहिरियों दफ़ो पाण वञी सघंदो आहे, न ई आख़िरी दफ़ो। हुनखे गुरूर छा जो आहे? कफन हूंदो त न हुआ, पर पाइण वारो हुनखे मिटीअ में खणी वेंदो आहे। गुरूर करण वारनि खे छॾे ॾे। तूं पंहिंजी पढ़ाई बंदि न कर मुंहिंजी अम्मा। पर बाबा असां गरीबनि खे छो एतिरो नीचो ॾेखारियो वेंदो आहे? छा असां इंसान न आहियूं? इंसान त उहे कोन्हनि जेके असां गरीबनि मां ऐब कढंदा आहिनि। जेके तोखे रुआरनि था न, उन्हनि खे ॾिसी तूं परेशान न थी। ज़िंदगीअ जे कंहिं न कंहिं मोड़ ते उहे बि रोईंदा। बाबा अल्लाह साईं उन्हनि खे परेशान न करे। असां ॿियनि जे लाइ दुआ घुरंदासीं त अल्लाह साईं असां खां भलाई कंदो। अम्मा तुंहिंजी सोच केॾी न प्यारी आहे। मां दुआ थो घुरां अल्लाह खां, अल्लाह साईं हिन समाज जी हर न्याणी जी सोच अदी सिंधुअ जहिड़ी हुजे।